सिंध टीवी खिलाफ सिंध असेंबली में गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदड़ पीर मज़हरुल हक़ सिंध टीवी बाबति हीअं चयो हो। मां डॉक्टर साहब के सिंध टीवी जे सजी टीम के यकीन तो ॾियारियां त जेको सिंध टीवी असांजी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहबा शहीद जे लाइ जेको गम असां सां वंडायो हो सिंध जे ऐं पाकिस्तान जे ग़रीब माण्हुनि सां, हाणे असांजो वारो आहे त असां सिंध टीवी सां उहो हथ वधाए ऐं उन्हनि जी ख़िदमत कयूं। पीर साहब, तव्हांजी कहिड़ी ॻाल्हि खे सचो चइजे, कालोकी खे या अॼोकी खे? सिंध जी तालीम खे ठीक करण जो नारो हणंदड़ पीर साहब पहिरियां ई पंहिंजी ॿोली त ठीक कर। गुज़िरियल हफ़्ते कराचीअ जे रांदियुनि जे हिकु प्रोग्राम में तो कराची में वेही चयो हो त हम जब भी जाते हैं सिंध में, हम जब भी जाते हैं सिंध में, हम जब भी जाते हैं सिंध में। पीर मज़हर तोखे यादि रखणु घुर्जे त सिंध कराची आहे, कराची सिंध आहे। स्कूल तबाह आहिनि, इमारतूं वीरान आहिनि, क्लासनि में कुत्ता ऐं कुकड़ पिया घुमनि, ॿारड़ा दर बदर पिया थियनि। सिंध जी तालीम रोए पई ऐं साहब वरी खिलनि पिया।